सीता रोड शहर में हया ॾाढींदड़ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हैदराबाद में मामे जी शादी तकरीब में आयल मोहम्मद अली सोलंकी जा ॿ पुट ॿुॾी फोत थियण वारे वाक़े ते हर अखाली थी वई। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं आहिनि। अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। हैदराबाद में शादी जी तकरीब में आयल मोहम्मद अली सोलंकी जा ॿ पुट 9 वरनि जो अब्दुल्ला सोलंकी ऐं 10 वरनि जो अब्दुल रहमान सोलंकी सख़्त गर्मी सबबि प्यारो शाख में विंझण दौरान पाणी जे वॾे खॾे में ॿुॾी विया। ॿारनि जी रड़ियुनि धाण ते मक़ामी माण्हू ऐं वारसनि ॿिन्ही निगरनि खे पाणी मां कढी फौरी तौर शहर जे खांगी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई। वाक़े बाद खुशियुनि वारे घर में मातम मची वियो। फोती निगरनि जा मड़ घर पहुचण दौरान काराम मची वियो। अफ़सोसनाक वाक़े ते सीता रोड शहर में ॾुख ऐं अफ़सोस जी लहर पखिड़िजी वई। ॿिन्ही मासूम भाइरनि जा जनाज़ा खणण ते हर माण्हू जी अख आली थी। जनाज़ा नमाज़ में सभई माण्हुनि जी शिरकत सॾु कनि आहिनि ऐं दान सां ॿिन्ही भाइरनि खे मिटी मां हवाले कयो।